OLS. अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, वेलकम बैक टू माय चैनल OLS ऐं आऊं आहियां हाज़िर आवां जी ख़िदमत में ग़ुलाम मुर्साक़ कुंबर। अॼु असां हिन वीडियो लेसन में प्रोडक्ट बिल ठाहियो आहे जेको मां अव्हांखे सेखारींदुसि। उन प्रोडक्ट बिल मां डेटा सर्च करणु प्रोडक्ट ID जे ज़रिए, ऐं हिन में बि मल्टीपल क्राइटेरिया आहिनि ऐं हिन में असां इंडेक्स मैच फार्मूला जो वरी बि इस्तेमालु कंदासीं। जीअं त इंडेक्स मैच फार्मूला खे बार बार सम्झाइण जी ज़रूरत न आहे, पर हिन में असांजी जेका सो टिप्स अचनि थियूं यानी हिकिड़ी टेक्निक्स आहिनि त असां कहिड़ी तरह असां हिननि फार्मूलनि खे इस्तेमालु करे सघूं था। ठीकु, सो उहे अव्हांखे टिप्स हिन मां मिली वेंदी, ट्रिक्स मिली वेंदियूं। हीअ आहे असांजी जेका सो प्रोडक्ट ID। जेकॾहिं मां हितां प्रोडक्ट ID का बि सिलेक्ट कंदुसि, मिसाल तौरु P0014, त उनजो प्रोडक्ट नेम अची वियो इरेज़र ऐं यूनिट प्राइस अची वई 60 ऐं टोटल 180। ऐं जीअं त तव्हां ॾिसो था हिते यूनिट प्राइस हिते बि ड्रॉप डाउन लिस्ट आहे। जेकॾहिं मां हितां सिलेक्ट करे ऐं यूनिट्स खणां थो त असांखे हिते यूनिट्स मिलनि था 3 P0014 ID जा यानी इरेज़र जा, ऐं इहा ID आहे असांजी ही लिस्ट में, हिन प्रोडक्ट यानी हिन प्रोडक्ट लिस्ट में इहे सभु तफ़सील पिया आहिनि। पर हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहा असांखे डेटा फेच करे ॾींदो हुनजो। जेकॾहिं असांजी हीअ प्रोडक्ट लिस्ट हज़ारनि जे तइदाद में हूंदी त असांखे ईअं आसानी सां हिते प्रोडक्ट ID जी मदद सां असांखे हुनजी मुकमल डेटा, मुकमल रक़म सर्च थी मिलंदी। सो हीअ आहे असांजी प्रोडक्ट ID P0014, इरेज़र प्रोडक्ट नेम, यूनिट्स 3 आहिनि, यूनिट प्राइस 60 रुपया ऐं टोटल 180 रुपया। सो हीअ आहे, तव्हां सां सिलेक्ट कयोसीं यूनिट प्राइस। ऐं जेकॾहिं मां हितां ॿी सिलेक्ट थो कयां का बि ID P0025, त हीअ असांजो अची वियो P0025 वर्ड बुक, यूनिट 7, यूनिट प्राइस 80 रुपया ऐं टोटल 560 रुपया। वरी त मां सिलेक्ट कयां यूनिट्स त हुनजा यूनिट्स मां ॿुधाईंदो। सो व्यूअर्स, असां हिन खे हिन में हाणे सिखंदासीं त असां इहो ड्रॉप डाउन लिस्ट कीअं ठाहियूं। जीअं त असां इंडेक्स मैच फार्मूला गुज़िरियल वीडियो लेसन्स में 2-3 दफ़ा सम्झायो आहे, 2-3 वीडियो लेसन्स में, त इंडेक्स मैच फार्मूला खे मल्टीपल क्राइटेरिया या सिंगल क्राइटेरिया जे लाइ कीअं इस्तेमालु कजे ऐं ड्रॉप डाउन लिस्ट कीअं ठाही वञनि। पर असां वरी बि हिन वीडियो लेसन में ड्रॉप डाउन लिस्ट ठाहिणु सेखारींदासीं ऐं इंडेक्स मैच खे इस्तेमालु करणु सेखारींदासीं नईं ट्रिक्स सां। जेकॾहिं अव्हां असांजा गुज़िरियल वीडियो ॾिठा आहिनि त उहो असांजा ज़रूरु ॾिसंदा। सो हिते मां बीह करे ड्रॉप डाउन लिस्ट ठाहींदुसि ऐं उहा ड्रॉप डाउन लिस्ट असांजी ठहंदी हिन डेटा में अची करे, पोइ हिन डेटा वेलिडेशन में अची करे डेटा वेलिडेशन खे सिलेक्ट कंदुसि। उनखां पोइ वेलिडेशन क्राइटेरिया मां अलाउ हिन में अची करे लिस्ट मां अची करे मां हिन तीर ते क्लिक कंदुसि या हिन सोर्स जी पटी में क्लिक कंदुसि। मूंखे हिते प्रोडक्ट ID खपनि त सो मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ID सिलेक्ट कंदुसि। उनखां पोइ एरो पे क्लिक कंदुसि ऐं ओके। हीअ असांजी ॾिसो हिते प्रोडक्ट IDs अची वई। हाणे मां हिन प्रोडक्ट ID जी जेका सो नेम कहिड़ी आहे हिते, यानी हिन प्रोडक्ट ID जो नालो कहिड़ो आहे यानी कहिड़ी प्रोडक्ट आहे, P0014 हीअ आहे P0014 यानी इरेज़र, इहो मां हिते आणणु चाहींदुसि। उनजे लाइ मां हिते बीह करे लॻाईंदुसि इंडेक्स मैच फार्मूला जो इस्तेमालु बराबरि, इंडेक्स ब्रैकेट ओपन, मां सिलेक्ट कंदुसि जेका सो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ही जेका सो एरे। उनखां पोइ ॾींदुसि कामा, वरी ॾींदुसि मैच ब्रैकेट ओपन, पोइ मां ॾींदुसि जेका सो प्रोडक्ट ID, छो जो हीअ आहे असांजो लुकअप वैल्यू। उनखां पोइ ॾींदुसि कामा, लुकअप एरे हिन जो आहे हीअ असांजो, ठीकु ID, छो जो हीअ त ID जेका लिखंदुसि उहा हिते मैच कंदो, उहा मैच करे पोइ हिन हीअ डेटा खणी ॾींदो। मां हिन वीडियो लेसन में अव्हांखे हिकिड़ी ॿी शइ थी ॿुधाईंदो हलां त इंडेक्स मैच फार्मूला राइट टू लेफ्ट डेटा फेच कंदो आहे, यानी सर्च करे सघे थो। अहिड़ी तरह सां असां वी लुकअप फार्मूला खे राइट टू लेफ्ट इस्तेमालु नथा करे सघूं डेटा फेच करण जे लाइ। हाणे अचो त असां हिन कंटिन्यू रखूं। कामा एग्ज़ैक्ट मैच लाइ मां 0 ॾींदुसि, ब्रैकेट बंदि, वरी हिकु दफ़ो ॿीहर ब्रैकेट बंदि, एंटर। हीअ इरेज़र असांखे मिलियो। जेकॾहिं मां मथां प्रोडक्ट ID चेंज कंदुसि त असांखे उहो प्रोडक्ट नेम बि चेंज मिलंदो। हाणे मां हिते यूनिट प्राइस ऐं यूनिट्स ऐं यूनिट प्राइस हितां सिलेक्ट कंदुसि। हुनजे लाइ मां ड्रॉप डाउन लिस्ट ठाहींदुसि।
वरी डेटा में अची करे मां वैलिडेशन या डेटा वैलिडेशन, पोइ डेटा वैलिडेशन खे सिलेक्ट कंदुसि, वरी हितां अची करे मां लिस्ट वरी क्लिक करे पोइ हिन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 कॉलम्स जी हेडिंग खे सिलेक्ट कंदुसि। ओके, हाणे हीअ असांजी ड्रॉप डाउन लिस्ट तयारु थी वई। हाणे मां हिते फार्मूला लॻाईंदुसि इंडेक्स मैच जो, जेको मल्टीपल क्राइटेरिया ते मुश्तमिल आहे। पहिरीं क्राइटेरिया हीअ आहे, ॿी हीअ आहे। हिते बी करे लॻाईंदुसि इंडेक्स मैच जो फार्मूला बराबरि इंडेक्स ब्रैकेट ओपन चए थो एरे ॾियो। मां हिते हाणे थो चाहियां यूनिट्स ऐं यूनिट प्राइस, त मां हिन 2 कॉलम जी सॼी डेटा सिलेक्ट कंदुसि। हुन खां पोइ कामा, पोइ ॾींदुसि मैच फार्मूला ब्रैकेट ओपन चए थो लुकअप वैल्यू, मां लुकअप वैल्यू हिनखे लुकअप वैल्यू मां हिनखे ॾींदुसि प्रोडक्ट ID, पोइ कामा ॾींदुसि। कामा ॾियण खां पोइ चए थो लुकअप एरे, चए थो इहा डेटा मूंखे किथे मिलंदी, उहा तव्हांखे मिलंदी उहो हिन प्रोडक्ट ID लिस्ट में, ठीकु, हिन कॉलम में। उन खां पोइ ॾींदुसि कामा, पोइ चए थो एग्ज़ैक्ट मैच खपे, हुन लाइ मां 0 ॾींदुसि ब्रैकेट बंदि कामा, वरी मैच ब्रैकेट ओपन लुकअप वैल्यू उहो हिते हूंदो जेको असांजो ही यूनिट्स ऐं यूनिट्स प्राइस आहिनि ड्रॉप डाउन लिस्ट। हुन लाइ हिते नथो अचे छो जो ही असांजो फार्मूला हुनखे कवर कयूं बीठा। हुनजे लाइ मां छा कंदुसि, कीबोर्ड तां लेफ्ट राइट अप डाउन एरो की इस्तेमालु कंदुसि, ठीकु। हीअ अची वियो, ॾिसो सिलेक्ट थींदो। हाणे हीअ ॾिसो किथे बीठो आहे, इहो बीठो आहे C8 खाने में। मां हिते अचां थो, सिलेक्ट कंदो, उहो हिते ॾिसो बीजी वई, ग्रीन ॾेखारे थी, लाइनिंग हले थी, यानी F7 में। उन खां पोइ ॾींदुसि कामा, चए थो लुकअप एरे ॾियो। लुकअप एरे इहा किथे मिलंदी, इहा मिलंदसि हिनखे ओ हिते यूनिट्स ऐं यूनिट प्राइस, इन जी मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हेडिंग सिलेक्ट कंदुसि। पोइ कामा एग्ज़ैक्ट मैच खपे, हुन लाइ 0 ॾींदुसि ब्रैकेट बंदि, हिकु दफ़ो ॿीहर ब्रैकेट बंदि, एंटर। ही यूनिट्स अची विया, P0016 जा यूनिट्स आहिनि 5। हाणे मां जेके हिननि जी प्राइस कढणु चाहियां त हिते सिलेक्ट करे मां यूनिट प्राइस सिलेक्ट कंदुसि। प्राइस आहे हिन जी 60 रुपया, हीअ ॾिसो 60 रुपया, ठीकु। हाणे मां हिते हिन जी टोटल करणु चाहियां, वरी हुनजे लाइ मां इंडेक्स मैच फार्मूला जो इस्तेमालु कंदुसि, बराबरि इंडेक्स ब्रैकेट ओपन। मूंखे टोटल रक़म खपे, हुनजे लाइ मां टोटल रक़म वारो कॉलम सिलेक्ट कंदुसि, कामा मैच ब्रैकेट ओपन, इहो मैच थींदो हिन प्रोडक्ट ID सां। कामा या प्रोडक्ट ID किथे पई आहे, उहा हिन कॉलम में पई आहे, सिलेक्ट कामा एग्ज़ैक्ट मैच 0 ब्रैकेट बंदि एंटर। 300 रुपया मिलिया। हीअ असांजो मुकमल थियो हिते लेसन। इंडेक्स मैच फार्मूला खे सम्झाइण जी त ज़रूरत कोन आहे, पर हिन में असांजा कुझु ट्रिक्स आहिनि, यानी कुझु टिप्स आहिनि, अहिड़ी टेक्निक्स आहिनि जेकी असां इस्तेमालु कयूं था मुख़्तलिफ़ तरीक़नि सां डेटा शीट्स ठाहिण जूं। ऐं असां जेको ईंदड़ वीडियो सेखारींदासीं उहो सेखारींदासीं बिल। जीअं त असां हिन लिस्ट में यानी हिन बिल में सिर्फ़ु प्रोडक्ट सिलेक्ट था कयूं त उन जी जेका ID आहे उहा बि अची थी वञे, उनजो रेट बि अची थो वञे, उनखे असां चेंज नथा करे सघूं ऐं सिलेक्ट बि नथा करे सघूं। इहो रेट हिते ऑटोमेटिक कीअं थो अचे उहो मां तव्हांखे सेखारींदुसि, ऐं उहो मुश्तमिल आहे उहो हिन रेट लिस्ट ते, यानी हिकु ॿी शीट में पियो आहे। बिल ठहंदो हिकु शीट में ऐं रेट लिस्ट पई आहे ॿी शीट में। सो असांजो ही ईंदड़ वीडियो ॾिसणु न विसारींदा। थैंक्स फॉर वॉचिंग। अल्लाह हाफ़िज़।